मान कोसो। नाज़रीन, सॼी सिंध में वॾे अरसे खां ख़ासि तौर औरतुनि जो जेको क़त्लेआम आहे उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थिए पियो। आख़िर इहो सिलसिलो रुकिजे छो न पियो? 7 ॾींहं अॻु फैज़गंज में वॾेरे जरगो कयो आहे। जरगे खां पोइ हिकु औरत खे नाहक क़त्ल करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं उन ई वॾेरे उन ते अमल दरामद करायो, उनखे क़त्ल कयो। उहो साॻियो ई जरगाई भुतार उन क़त्ल जो मुख्य जवाबदार आहे, लेकिन पुलिस उनखे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। अहिड़ो ई अफ़सोसनाक वाक़ियो घोटकी ज़िले जे रेती वारे इलाइक़े में पेश आयो। उते जेको आहे त हिकिड़ो पीउ आहे, उहो उन पंहिंजी मासूम न्याणी खे क़त्ल कयो। पहिरियां वाक़े खे फुर मज़ाहिमत जो रंग ॾिनो वियो, उनखां पोइ नामालूम माण्हुनि ते पाण फरियादी थी FIR दाख़िल कराई ऐं अॼु उनखे बि पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। साॻे तरीक़े सां उहा पुलिस जंहिंखे माण्हुनि जी हिफ़ाज़त करणी आहे, उहा पुलिस अक्सर वक़्तनि ते मुबैना जेके मुक़ाबला आहिनि उहे कनि थी करे पई। 6 ॾींहं अॻु दादू में जेको आहे त नादर जमाली खे मुबैना पुलिस मुक़ाबले में क़त्ल कयो वियो आहे। अॼु बि उन जा वारिस उन पुलिस मुक़ाबले ते केतिरा ई सवाल उथारनि पिया, एहतजाज कनि पिया। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त अदालती जेका जांच आहे उहा कराई वञे। इन सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे अमर शर साहब, असांजा रिपोर्टर आहिनि फैज़गंज जा। उन सां गॾु कुझु देरि में असांखे जॉइन कंदा मीर हसन शर साहब, जेका बशीरा आहे मक़तूला उनजो भाउ आहे, केस जो फरियादी आहे, उहो असांखे जॉइन कंदो। मैडम शाइस्ता बलोच साहिबा आहिनि, स्टेट फाउंडेशन चेयरपर्सन आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। निज़ाम शेख साहब आहिनि, असांजा दादू जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। लाला कादिर साहब आहिनि, ॾहरकी जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। अमर साहब, हीउ जेको वाक़ियो थियो आहे 6 ॾींहं अॻु, छो जेको आहे त ॿारनि जी माउ आहे बशीरा पीर सना उनखे नाहक क़त्ल कयो आहे? मामिलो आहे छा? इशू खे खयो आहे। औरतुनि सिंध में ॾिठो वञे त जेका अज़ियतगाह बनियल आहे सिंध वॾे अरसे खां औरतुनि लाइ ख़ासि तौर ते, ऐं उत्तर सिंध में त थींदो रहियो आहे। कारनि जा कब्रिस्तान ठहिया पिया आहिनि, उनखां पोइ जेको आहे सो संग चटी ॿिया इशू थियनि था। असां वटि हिन फैज़गंज में ही काफ़ी अरसे खां पोइ हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो आहे जेको तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हिकु हफ़्तो अॻु में ज़मीन जे फॿाइण जे लाइ, सिर्फ़ु ज़मीन जी मिल्कियत जे फॿाइण जे लाइ हिकिड़ो काउंसलर आहे पीपुल्स पार्टी जो आचर शर, जंहिं पहिरीं डिमांड कई आहे उन्हनि खां त मूंखे इहा ज़मीन ॾियो। हुननि चयो ज़मीन असां तव्हांखे नथा ॾेई सघूं, छो ॾियूं? उनखां पोइ हुन कार जो इल्ज़ाम हुयो आहे की नींगर ते, ऐं उनखां पोइ इल्ज़ाम हणी पाण ई हुन जरगो कयो आहे, माना पाण ई जान खणण वारो फ़ैसिलो बि कयो आहे, पाण चङो बि थियो आहे, फ़ैसिलो बि कयो आहे। उनखां पोइ हफ़्ते खां पोइ हुनखे कारी करार ॾिनो वियो आहे, फतवा जारी कई विया, जंहिंमें आचर शर वेठो आहे, अब्दुरऊफ़ शर वेठो आहे, अल्ताफ़ शर वेठो आहे। इहे 3-4 माण्हू वेही करे उन्हनि पाण में हिकिड़ो जरगो कयो आहे। हफ़्ते खां पोइ हुनखे कारी फतवा ॾिनी वई आहे। उन औरत जे लाइ जेका 55 साल जी उमिरि आहे, 55 साल उमिरि आहे हुनजी, हुनजा 12 ॿार आहिनि। उनखे इहो उनखां पोइ जॾहिं हुनखे ख़बर पई त मुंहिंजे लाइ फतवा ॾिनी वई आहे त उहा वीचारी भॼी आहे, पेर उघाड़ करे भॼी आहे, चङनि ॾे मठनि ॾे बासरनि ॾे। असांजा दरगाहूं आहिनि ॿ वॾियूं हिते फैज़गंज में, उन्हनि दरगाहुनि ते वई आहे त मूंखे पंहिंजो बलिदान ॾियो, मुंहिंजो जियदान ॾियो, मुंहिंजी ज़िंदगी जो तव्हां मारींदा मूंखे, पर कंहिं बि हुन वीचारे जी कोन ॿुधी। ऐं ठीकु हिकु हफ़्ते खां पोइ आचर पंहिंजा 3-4 पुट वठी, ॿिया भाइटिया वठी, वंगारू वठी 11 माण्हू घर में दाख़िल थिया आहिनि ऐं हुनजे बच्चनि जे साम्हूं सुती पिया, न्याणियुनि खे उथारियो आहे, उनखे घेलियो आहे, मारियो आहे, तशदुद कयो आहे, 7 ॿारनि खे तशदुद करे उन्हनि खे बि ज़ख़्मी कयो आहे। उनखां पोइ हुनखे लिकी वई आहे वीचारी, खटे क़ुर में अहिड़ी कयो अथई, मूंखे न मारियो। वॾी ॻाल्हि त एतिरो बि न चयो त मूंखे कार जो तुहमत न हणो, घटि में घटि मूंखे इहो चयो त मां सुभाणे ज़हर खाई मरी वञा, पर हुनखे रहम न आयो आहे हुनखे, ऐं हुन ज़ालिम हुनखे क़त्ल कयो आहे। अफ़सोस जो अञा ताईं उहो क़ातिल जेको FIR थी आहे 11 माण्हुनि ते, पर अञा ताईं आचर जो आहे गिरफ़्तार न सघियो। उनखां पोइ पहिरें ॾींहं खां KTN लगातार हिन मसइले खे खयो आहे, इशू खे खयो आहे, उनजे लाइ पैकेज कया आहिनि, स्टोरियूं कया आहिनि, सभु कुझु करनि पिया, पर अञा ताईं पुलिस जेको आहे हुनखे गिरफ़्तार न आहे करे सघी। आख़िरी साणी हद आहे जंहिंमें हीउ वाक़ियो पेश आहे। बसि वन ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां असां सां लाइन ते असांजी कोशिशि हूंदी, जेको फरियादी आहे मीर हसन, उन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी सघे। मैडम, तव्हां ॾे मां ईंदुसि। हीअ अफ़सोसनाक जेके वाक़िया आहिनि, ख़ासि तौरु ज़मीननि जे मामलात ते, मुख़्तलिफ़ मिल्कियतुनि जे मामलनि ते, औरत खे ई क़ुर्बानी जो ॿकरो ठाहे उनखे क़ुर्बान कयो थो वञे, इहा ज़्यादती न आहे? आख़िर छा सम्झो था? इहे मामला जेके वाक़िया आहिनि इन्हनि में रोकथाम छो नथी थिए, इन में घटिताई छो नथी अचे? मैडम वॾी महिरबानी सुभान साहब। जीअं त जेको बशीर शर जो जेको क़त्ल कयो वियो आहे, जेको हुनखे कारप जो इल्ज़ाम ॾिनो वियो आहे त कारो करे हुनखे मारियो वियो आहे पंहिंजे मतिलब जे लाइ, पंहिंजे मफ़ाद जे लाइ। सिंध में औरतुनि जे लाइ हिकु क़त्लगाह बणियल आहे सिंध,
ऐं हिकु तरफ़ सिंध में न्याणीअ खे 7 क़ुरान जो दर्जो ॾिनो वेंदो आहे, ॿिए तरफ़ न्याणीअ खे पंहिंजो कॾहिं ज़मीन जे लाइ कॾहिं पंहिंजे कंहिं मफ़ाद हासिल करण जे लाइ उनखे कारप जो इल्ज़ाम ॾेई करे उहे पंहिंजा मतिलब पूरा कंदा आहिनि। जिथे कानून जे अखियुनि ते पटी ॿधल हुजे, जिथे कानून अंधो ॿोड़ो गूंगो हुजे, त उते इंसाफ़ जी कहिड़ी उमेद रखी सघूं था। असांजे कानून जी कमज़ोरी जे करे आए ॾींहुं न्याणियुनि जा बेगुनाह क़तल थियनि था, कॾहिं मिल्कियत जे नाले ते त कॾहिं गैरत जे नाले ते औरत खे क़तल कयो वञे थो। ही सरदार थींदो केरु आहे कंहिं औरत जी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण वारो। अॼु ताईं कंहिं सरदार जी धीअ खे त कारो न कयो वियो आहे, अॼु ताईं कंहिं सरदार जी धीअ खे त ईअं न मारियो आहे, अॼु ताईं सरदार जी धीअ खे त कंहिं संग चटीअ बदिले में न ॾिनो आहे। अगरि हिननि पंहिंजा कानून पाण ई ठाहे छॾिया आहिनि, पाण ई अदालतूं खोले वेठा आहिनि, त पोइ इहे अदालतूं छाजे लाइ आहिनि? अदालतूं बंदि थियणु खपनि। जॾहिं फ़ैसिला सरदार कंदा, फ़ैसिला वॾेरा कंदा, त पोइ अदालतूं थाणा इहे सभु बंदि थियणु खपनि। जॾहिं इंसाफ़ किथां उमेद आहे कोन औरत जी, जेका औरत खे कारो कयो वियो आहे, त वरी क़ुर पाक खणी करे उहा वॾेरनि वटि बि वई आहे, दरगाहनि ते बि वई आहे, त मूंखे कारप जो इल्ज़ाम न हणो, मां ज़हर खाई करे मरी वेंदमि। छा औरत खे जीअण जो हक़ न आहे? औरत पंहिंजी मर्ज़ी सां नथी जी सघे? 50 साल जी औरत ऐं ॿारनि जेको आहे ॿारनि जी अमड़ ऐं जेको हुनखे जंहिंसां कारप जो जेको इल्ज़ाम ॾिनो वियो आहे उहो बि पोड़ो पियो ॿुधायो वञे। पीपुल्स पार्टी जी सिंध में गवर्नमेंट आहे, पीपुल्स पार्टी जेको आहे इन जो इहो मतिलबु न आहे त पीपुल्स पार्टी जो जेको काउंसलर आहे त उहो कानून उहो वकील बि पाण आहे, त जज बि पाण आहे, ऐं पंहिंजी अदालत लॻाए करे पंहिंजी ज़मीन खे जेका ज़मीन जे टुकड़े जे ख़ातिर ऐं पंहिंजा गुंडा वठी करे न्याणियुनि खे ईअं मारींदा घरनि में गिरी करे, उहे पंहिंजी औलाद जे साम्हूं। अगरि इते ई कंहिं वॾेरे जी धीअ हुजे हा, उन वॾेरे जे अॻियां हुनजी धीअ खे मारियो वञे हा, त पोइ उहो छा हुनजो रिएक्शन अचे हा? त कानून किथे आहे असां वटि? मूंखे त किथे सिंध में कानून नज़र कोन था अचे। ठीकु आहे मैडम, तव्हां असां सां गॾु ई रहो। मीर हसन जेको आहे त शर साहिब आहिनि, उन सां जॉइन कया, वॾी महिरबानी मीर हसन साहिबु। अच्छा मीर हसन साहिबु, मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको तव्हांजी भेण आहे उनखे क़तल कयो वियो आहे, मामिलो आहे छा? छो जेको आहे उनखे नाह क़तल कयो वियो आहे? असुल हक़ीक़त इहा आहे त इन्हनि जो ज़मीन ते मसइलो हुयो। जेको इहो काउंसलर आहे आचार शर, जे मुड़ुस खे चयो त इहा ज़मीन इहा जेको आहे असां तोखां वापसि था वठूं, इन जो खातो कोन्हे को तुंहिंजो, इहो घर बि असांखे ॾे, तूं हितां तपर खणी वञ। हुन चयो भई मञी त मूंखे पंहिंजे पैसनि सां ॾिनी हिनजे भाउ फौजलीअ, ऐं मां कोन कंदुसि, मूंखे न थी सघंदो। पोइ इन सॼो प्लान ठाहे मोहम्मद आचर, छोकिरो आसिफ शर आहे, हिकिड़ो कातिल आहे, ॿियो आहे अशफाक, उनजे मार्फत इहो ढंग मचायो। हिननि राति जो 12 बजे हुनजे घर में घिरी करे, उनजो मर्द उन वक़्तु कोन हुयो, ड्यूटी ते हुयो, जेको मसमात बशीर आहे असांजी भेण, उनखे जेको आहे हथियार बंदि अंदरि वठी अची करे दरवाज़ो भञी करे अंदरि जेको आहे हुन जेको दाख़िल थियो आहे। उनजा नंढड़ा मासूम ॿारनि जॾहिं हुनखे ॾिठो आहे त मासूम ॿारनि माउ जे मथां सुर ॾिनो आहे, उन्हनि मासूमनि खे धक आहिनि। जेको हुनजो नंढड़ो इम्तियाज़ उनखे धक आहे, उनजी काशपा ऐं रेशमा जेका थी आहे उन्हनि खे बि बिल्कुलु धक आहिनि, जंहिंजो जेको आहे डॉक्टर वटि सर्टिफिकेट बि मौजूदु आहे। पोइ उनखां क़ुर शरीफ़ लाइ उन्हनि उनखे विधो आहे त बाबा महिरबानी कयो, असांजे अमल खे ईअं बेदर्दी सां न मारियो। ऐं उहा असांजी भेण लिकी आहे संदल जे हेठां, उनखे वारनि में वठी करे वरी ॿाहिरि कढियो आहे। वरी उहा वीचारी लिकी आहे खट जे हेठां, क़ुर जा वास्ता ॿुधा अथनि, क़ुर शरीफ़ बि मौजूदु आहे, उन क़ुर शरीफ़ खे बि रत आहे उन मक़तूल जी, ऐं क़ुर शरीफ़ जी चोली खे बि आहे। उनजे बावजूदि बि हू नमूना ज़ालिम, उनजे साम्हूं डंडा ॿारनि खे हणी, कुहाड़ियूं हणी असांजी भेण खे हिननि बेगुनाह क़तल करे ऐं जेको आहे इहो कारे जो इल्ज़ाम लॻायो आहे। ठीकु आहे। अच्छा, जेको मुख्य जवाबदार आहे छा ॿुधाए थी पुलिस? आख़िर उहो हिन टाइम ते गिरफ़्तार छो न थियो आहे साईं, जॾहिं ज़मानत बि रद्द थी वई आहे? उहो जेको आहे पंहिंजो शास्त्री असर इस्तेमालु हूंदे उहो आचर जा पुट हिन वक़्त ताईं जेको आहे गिरफ़्तार न थिया आहिनि। असांजो इहो मुतालो आहे आई जी साहिब सिंध खे, असांजे घरू मिनिस्टर खे, SSP खैपुर साहिब खे, जन खे ख़ुदा रा को रहम कयो, उन्हनि कातिलनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो। ऐं हींअर वक़्तु बि जेको आहे धमकियूं था ॾियनि पिया, ऐं मौत मारंदासीं, मुड़ुस खे बि ईअं मारींदासीं, मूंखे बि चवंदा तव्हां केस थो हथु खणो, न त तव्हांजो नतीजो ख़राबु न करंदो। हींअर बि माना उहे आहिनि, माना आज़ादु घुमनि पिया।
ठीकु ॿुधो सर, असांजे मुताबिक़ हिनखे कानून जे कटड़ में छो नथो आंदो वञे? छा सबबु आहे जो हिनखे अञा ताईं आज़ादु पिया था घुमनि ऐं एॾो जेको आहे हिननि वाक़ियो कयो आहे? हिकु सिंध जे सभिनी ॼणनि जो आहे, हिकु ॼणे जो न आहे, सभिनी जो माना गैरत जो मामिलो आहे, सभिनी जो इंसानियत ज़ात खे हिननि कोई शर्मशार कयो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां सां गॾु ई रहो मीर हसन साहिबु, तव्हां सां गॾु ई रहो। इहो जेको गुफ़्तगू सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो ऐं हक़ीक़त आहे इहा त ईअं असांजा जेके पुलिस आहे तेसीं ताईं मुतहरिक नथी थिए, जेसीं ताईं को अवामी प्रेशर नथो ठहे, सोशल मीडिया ते मामिलो नथो वञे, मीडिया ते मामिलो नथो अचे, तेसीं ताईं पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उनजो मुज़ाहिरो नथा कनि, उन सॼे मामले खां कनलाटार करण जी कोशिशि कई वेंदी आहे, अक्सर वक़्तनि ते जवाबदारनि खे बचाइण जी कोशिशि कई वेंदी आहे। अहिड़ो ई हिकु अफ़सोसनाक वाक़ियो हफ़्तो अॻु घोटकी जे रेती वारे इलाइक़े में पेश आयो। उते जेको जवाबदार आहे अयूब खंबड़ो, उन पंहिंजी न्याणी खे घरां वठी रस्ते में उनखे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़े खे फुर मज़ाहमत जो रंग ॾियण जी कोशिशि कई। खोड़ ॾींहंनि खां पोइ हाणे जॾहिं जांच दौरान उन एतिराफ़ कयो आहे त हुन क़तल कयो आहे ऐं अॼु वरी उन सॼे मामले खे इतफ़ाक़ी मौत जो रंग ॾियण जी कोशिशि कई पई वञे त मां पाण खे मारियां पियो ऐं पोइ हुनखे गोली लॻी वई। जॾहिं हू पाण खे मारण जी कोशिशि करे पियो, ख़ुदकुशी करे पियो, गोली न्याणी खे लॻी वई। उनखां पोइ वरी हुन पंहिंजो जेको फ़ैसिलो आहे, पाण खे मारण वारो फ़ैसिलो आहे, उहो मुलतवी कयो। अफ़सोसनाक सूरत हाल आहे। असां वटि वाक़िया थियनि था, ईअं मासूम न्याणियुनि खे क़तल कयो वञे थो ऐं पोइ वरी मुख़्तलिफ़ टेक्निकल तरीक़नि सां पाण खे बचाइण जी कोशिशि बि कई पई वञे। अच्छा लाला कादर, तव्हां ॾींदुसि हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो जंहिंजो मां ज़िक्र कयां पियो, छा तफ़सील आहिनि? छो जेको आहे त हुन पंहिंजी न्याणी खे क़तल कयो आहे ऐं इहे चोॿोल बि आहिनि त हू पंहिंजी न्याणी सां ज़्यादती बि कंदो रहियो आहे? छा आहे छा सॼो मामिलो? जी बिल्कुलु सुभान साहब, तव्हां सही था चओ पिया त हिन जेको आहे इंतिहाई वहशी इंसान अयूब खंबड़ो जेको आहे, उन पंहिंजी न्याणी फातिमा जेकी मैट्रिक जी शागिर्दियाणी हुई, उन सिलसिले में अॼु जेको आहे रेती जे दोस्तनि SHO जेको आहे रेती सां अॼु एहसान महर सां मुंहिंजी जेको आहे कुझु देरि पहिरें उन सां मां मिलियुसि ऐं जवाबदार जेको आहे उहो बि हुयो। पर जवाबदार जेको आहे वॾो शातिर क़िस्म जो मूंखे लॻो, छाकाणि जो उन उतां जे अखियुनि ॾिठनि शायदनि इहा ॻाल्हि कई असांखे त ॾींहं जो जेको आहे हू उन पंहिंजी न्याणी खे रेती वठी आयो आहे हिकु ॿिनि जायुनि तां ऐं सॼो ॾींहुं उनखे उते घुमाईंदो रहियो आहे त उनखे क़तल करण जे हिसाब सां। ऐं जंहिं महिल शाम थिए त पोइ वापसि जेको आहे मां उनखे पंहिंजे ॻोठु वठी वञा ऐं उते वीरान जेको आहे रस्ते ते वञी करे हिनखे क़तल कयां, जेको उनजे ॻाल्हियुनि मां जेको महसूसु थियो पियो। इन सिलसिले में SHO खंजू रेती जो इहो चवणु हुयो त जेको आहे हीउ जवाबदार पहिरें जेको आहे असांखे जेकी ॻाल्हि कई त मुंहिंजे मथां फुर जे इरादे सां ॿ माण्हू टे माण्हू बीठा जन हमलो कयो। उहा जेको आहे मुंहिंजी न्याणी जेकी आहे मूंखे बचाइण जे लाइ अॻियां आई ऐं उनखे गोली लॻी। उनखां बाद में मूंखे बि ज़ख़्मी करे हू फरार थी विया। अहिड़ो जेको इब्तिदाई जेकी हुन रिपोर्ट उते कई, उनखां बाद में हुन वरी जेको आहे उते वञी करे हॉस्पिटल ॾहिरकी में जेको स्टेटमेंट ॾिनी त असांजा दुश्मन पंहिंजा हुआ, उहे जेके आहिनि उन्हनि असां ते हमिलो कयो, जंहिंमें मां ज़ख़्मी थियुमि ऐं मुंहिंजी न्याणी जेकी आहे उहा उते उन में मारिजी वई। उनखां बाद में जेको आहे पुलिस ते हिननि दॿाउ विधो। पोइ पुलिस जंहिं महिल जांच कई, जांच खां पोइ हुन चयो त बाबा त हिन ते FIR कयो जेको पंहिंजा मुखालिफ़ हुआ ऐं उन्हनि मुखालिफ़नि ते जंहिं महिल पुलिस चयो त हुननि जो का बि लिंक न मिलियो पियो इन क्राइम सां, इन वारदात सां। उनखां बाद में हुन छा कयो, जो हुन चयो त बाबा जेको आहे जवाबदार हिकिड़ो जेको आहे ॿियो अॼु वॾो इंकिशाफ इहो थियो। पुलिस हिकिड़े माना इहा ॻाल्हि बि ॿुधाई त हिकु ॿियो जेको आहे कोश बिरादरी सां माण्हू हुयो जेको किराए जो माण्हू आणे करे उनखे पेश कराए पियो त बाबा तव्हां हिन जो नालो ॾियो FIR में, त जीअं जेको आहे त हिन हमले में इहो बि हुयो। पर पुलिस चयो त असां जंहिं महिल जांच कईसीं त उनमें बि उहा शइ न निकिती। उनखां बाद में पुलिस खे हुन ऑफर कई, पोइ पुलिस हिन जी ठीकु आहे, ठीकु आहे लाला, तव्हांजो आवाज़ मूं ठीकु न पियो अचे। मैडम तव्हां ॾींदुसि हीउ ॾिसो केॾा अफ़सोसनाक वाक़िया आहिनि। छा सम्झो इंसानी हक़ूक़नि जूं तंज़ीमूं कमु कनि पियूं, दावेदारी आहे, औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमूं कमु कनि थियूं ऐं ईअं पोइ इहे जवाबदारी प्लानिंग कनि था। तूं जेकॾहिं ख़ुदकशी करण वए हैं त उते जेको तव्हां ख़ुदकशी जेको आहे करण वारो माण्हू उहा न्याणी खे लौंदड़ी निराण में कीअं गोली उहा लॻंदी, उहा तोखां कीअं घुसी
सो उहे बि उते बि थोरो हू जेको आहे स्टेटमेंट में पंहिंजे में जेको इहो करे पियो थो मुंहिंजो पोइ तूं जेको आहे पंहिंजे मुखालफ़नि जो नालो ॾिनो तुंहिंजी असां वटि जेकी रिकॉर्डिंग आहे ॾहेर की हॉस्पिटल जी उन में तूं इहा ॻाल्हि करे थो पियो त मां जेको आहे मुंहिंजा दुश्मन हुया मुंहिंजा मुखालिफ़ हुया मूं ते हमिलो थियो मूं ते पोइ हाणे जेको आहे तूं छा थो चए पियो तूं चओ त हाणे जेको आहे मां पंहिंजे मोटरसाइकिल ते किरियुमि मां जेको आहे मुंहिंजो दिमाग़ इहो शइ थी वई पर हिन जा जेके बि मशकूक किरदारु बिल्कुलु हुयो ऐं हिन माण्हू जेको आहे उते बिल्कुलु SHO जो इहो चवणु हुयो त हिन बिल्कुलु उनखे क़तल पाण कयो आहे ऐं हिन ई क़तल करे जेको आहे इहो सॼी वारदात खे घुमाइण जे लाइ पुलिस खे हिन ऑफर बि कई पैसनि जी त इन जेको आहे FIR में जेको आहे ॿियो कोई माण्हू जो ॿियो पुलिस चए थी पई त हीउ अकेलो न आहे हिन सां गॾु ज़रूरु हिकु अधु को ॿियो माण्हू ज़रूरु आहे इन सॼी वारदात में ऐं हिन जा इहे जेके ॿिए ॻाल्हियूं हुयूं हीउ जेको आहे मुख़्तलिफ़ हॉस्पिटल में हीउ जेको आहे हिकिड़ो अताई डॉक्टर आहे उहो जेको मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको हीउ कमु कंदो आहे उन खां बाद में जेको आहे हिन इन सॼी वारदात खे त जेको आहे वञा मिटाइण जे लाइ त हिन जो कैरेक्टर जेको आहे उहो बिल्कुलु इहो लूज़ लॻो त उतां जे माण्हुनि इहा ॻाल्हि कई पए उते हिन जो अॻु में बि अहिड़े क़िस्म जूं हरकतूं थींदियूं रहियूं हुयूं पर अॼु जेको आहे पुलिस हिन खे जेको उते ज़ाहिर कयो आहे त अॼु बि इहा ई शइ असां जेकी उते ॾिठीसीं त ही माना इहा ॻाल्हि करे थो पियो त बाबा मां जेको आहे माना इतफ़ाक़ी मुंहिंजी इनखे गोली लॻी आहे मां क़तल न कयो आहे ठीकु आहे लाला तव्हां सां गॾु ई रहो मैडम तव्हां ॾींदुसि इंसानी हक़ूक़नि जी तंज़ीमूं कमु कनि थियूं औरतुनि जी भलाई लाइ खोड़ इदारा कमु कनि था ऐं ईअं जवाबदार प्लानिंग कनि था ऐं उनखे इहा ख़बर आहे त जो केस आहे उनजी पोइवारी न थी सघंदी पोइ आख़िर जेके तंज़ीमूं आहिनि इहे दावेदारी त खोड़ कनि थियूं पर इन्हनि जे ख़ासि तौरु अहिड़नि केसनि में पोइवारी छो नथी कनि मैडम आख़िर जेके समाजी इदारा आहिनि मुख़्तलिफ़ जेके औरतुनि जी भलाई जूं तंज़ीमूं आहिनि छा चवंदो अफ़सोस करिणो थो पए त अहिड़ा वाक़िया जॾहिं ॿुधूं था त रिश्तनि तां माण्हुनि जो एतमाद ख़तमु थो थी वञे त वालिद पंहिंजी न्याणीअ सां ज़्यादती ऐं उनखे वरी क़तल करे छॾियो सिंध हुकूमत कानून लागू कंदड़ इदारा समाजी इदारा हुजनि पर इन संगीन मसइलनि ते एतिरो कमु कोन था कनि जेतिरो कमु उन्हनि खे करणु खपे अगरि इहे इदारा सही तरह सां कमु कनि त इहे कातिल खुलेआम ईअं न गुमदा वतन ऐं औरत खे इंसाफ़ ज़रूरु मिले औरत इन्हनि मसइलनि ते रियासत बिल्कुलु ख़ामोश थी रहे रियासत अगरि को बि अहिड़ो क़दम खणे त इन्हनि खे ताक़त ई न आहे त इहे कुझु करे सघनि तव्हां ॾिसो माज़ी में जेके बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि औरत खे चाहे धीअ जे रिश्ते में हुजे भेण हुजे माउ हुजे ज़ाल हुजे हमेशह औरत खे ई कंहिं न कंहिं इल्ज़ाम जे हेठि क़तल थो कयो वञे पर अॼु ताईं मूंखे ॿुधायो जेतिरियूं औरतूं क़तल थियूं आहिनि उन्हनि कातिलनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि किथे बि कातिलनि खे सज़ा कोन मिली आहे छो जो जेके कातिल हूंदा आहिनि उन्हनि जे पोयां ताक़तवर हथ हूंदा आहिनि जेके उन्हनि खे सपोर्ट कंदा आहिनि जेके मिसाल तौरु जेके इंसानी हक़ूक़ जी कमीशन जे तौर ते कमु कनि था उहे बि सिर्फ़ु नाले मात्र कमु कनि था ईअं उन्हनि क़तलनि जी पोइवारी बहितर तरीक़े सां नथी थिए तंहिंजे करे कातिल छुटी था वञनि बिल्कुलु सुभान साहब मां जीअं ॻाल्हि कई त अगरि सही नमूने सां उनजो जेको आहे तदारुक थिए ऐं उन्हनि केसनि खे जी पैरवी थिए त कातिलनि खे सज़ाऊं ईंदियूं त बहितरी ईंदी ऐं रोकथाम थींदी जॾहिं कातिलनि खे सज़ाऊं ई न ईंदियूं छो जो जेके बि इहे वाक़िया पेश अचनि था अक्सर करे ॿाहिरियाली में था अचनि शहरनि में लूण जे बराबरि हूंदा पर ॿाहिरियाली में तमामु घणा वाक़िया पेश था अचनि ऐं उहा ॿाहिरियाली जी जेका औरत आहे उहा थाणे ताईं पहुचणु हुनजे लाइ ॾाढो मुश्किल हूंदो आहे कोर्टुनि ताईं ॾाढो पहुचणु मुश्किल हूंदो आहे अगरि पहुचे बि थी त हुनखे इंसाफ़ कोन थो मिले ऐं इंसाफ़ ॾिसो कोर्टुनि में त माण्हुनि खे सालनि जा साल गुज़री था वञनि इंसाफ़ जे लाइ पंध कंदे कंदे पोइ बि इंसाफ़ कोन थो मिले पोइ आख़िर मजबूर थी करे इहे माण्हू कंप्रोमाइज़ ते था अचनि त पोइ कंप्रोमाइज़ कनि था त उन्हनि खे ख़बर आहे त असांखे इंसाफ़ मिले कोन थो एतिरे टाइम खां मुसलसल ऐं असांजा कोई बि इदारो जेको आहे सपोर्ट नथो करे चाहे समाजी तंज़ीमूं हुजनि चाहे कानून लागू कंदड़ इदारा हुजनि केर बि हुजे उन्हनि जॾहिं उहो मसइलो थिए थो हाईलाइट थिए थो सोशल मीडिया ते त सभई सुजाग थी था पवनि आवाज़ बि उथारनि था बग़ैर उन मसइले खे एंड ताईं पुॼाइण में कोई बि पंहिंजो किरदारु मां नथी सम्झां त अदा कयो आहे अगरि अहिड़ा मसइला ॿ टे मां वधीक मसइलनि जी ॻाल्हि न कंदमि त जेके बि न्याणी खे कारप जो इल्ज़ाम ॾेई उन्हनि खे मारियो वञे थो गैरत जे नाले ते अगरि इन में ॿिनि टिनि केसनि में ई कंहिं बि कातिल खे सज़ा अचे हा त ॿियनि जे लाइ हिकिड़ो सबक़ु हुजे हा पर मां ॾिसो जॾहिं बि औरत खे मारियो वञे थो त उनजो वॾेरो उनजी मालिकी करे थो फ़ैसिलो बि वॾेरो करे थो मालिकी बि वॾेरो करे थो ऐं उनखे सपोर्ट बि उहो वॾेरो ई करे थो त ऐं वरी प्रेशर बि
उहो वॾेरो ई उनजे जेको आहे जेके छोकिरी क़तल थिए थी उनजे वालदेन ते उन्हनि जे वारसनि ते उनजो ई प्रेशर हूंदो आहे जंहिं करे उहे मजबूरन केस तां हथ खणी छॾंदा आहिनि। अगरि इहे फौरी तौर ते इन्हनि जा फ़ैसिला अचनि ऐं कानून सही तरह हरकत में अचे त पोइ कुझु थी सघे थो। अदरवाइज़ त मूंखे नथो लॻे त इन्हनि केसनि में रोकथाम अची त कानून जेके असां वटि जेके समाजी तंज़ीमूं आहिनि या इंसानी हुकूक जा जेके तंज़ीमूं आहिनि उहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं आहिनि। तव्हां ॾिसो त अगरि सेमिनार्स बि थींदा आहिनि कोई प्रोग्राम बि उन्हनि खे थियनि था त उहे अवेयरनेस कंहिंखे ॾियनि था, शहर जे माण्हुनि खे ॾियनि था, ॿारियाली जी औरत वटि त उहो पहुचनि ई कोन था। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे मैडम, बिल्कुलु ई तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। मामिलो इहो आहे जेकी ख़बर न आहे त उन्हनि जा राइट्स छा आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे, बिल्कुलु ईअं आहे। अच्छा मैडम, तव्हां सां गॾु ई रहो ऐं मामिलो इहो आहे त उहे पुलिस ऑफिसर्स जिन जे मथां इहा ज़िमेदारी आहे माण्हुनि जे तहफ़ुज़ जी, उहे अक्सर वक़्तनि ते इन सॼे मामले में जेको आहे त मुलविस निकिरनि था, मुबैना मुक़ाबला थियनि था, अदालतुनि खां मथां क़तल थियनि था। ख़ासि तौर ते हाणे दादू में जेको हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते अॼु बि उन वारसनि तरफ़ां एहजाज कयो पियो वञे, उनजो इहो मुतालबो आहे त अदालती जांच कराई वञे। निज़ाम साहब, तव्हां ॾे ईंदुसि, हीउ जेको दादू वारो मामिलो आहे हीउ आख़िर छो जेको आहे त नादर जमाली खे क़तल कयो वियो आहे, छा सॼो मामिलो? निज़ाम साहब, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? ठीकु आहे, ठीकु आहे, शायदि नेट जो इशू आहे। अच्छा मैडम, मां तव्हां ॾींदुसि, हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जेको आहे दादू में, तक़रीबन उनखे छॾी खां वधीक जो टाइम गुज़री वियो आहे, अॼु बि उन जेके वारिस आहिनि उहे सरापा एहजाज आहिनि। उनजो इहो मुतालबो आहे त हीउ जेका वाक़ियो आहे, हीउ मुबैना मुक़ाबिलो आहे, जाली मुक़ाबले में हू ज़मीनदार हो, उनखे मारियो वियो आहे, छा चवंदव मैडम तव्हां? सुभान साहब, सिंध में पुलिस जो इहो जेको कूड़ो मुक़ाबिलो आहे का नई ॻाल्हि न आहे। सिंध जे हर ज़िले में अहिड़ा कई पुलिस कूड़ा मुक़ाबिला ॾेखारे थी, या त उहे कंहिं पंहिंजे आकाम खे ख़ुशि करण जे लाइ जेको आहे कूड़ा मुक़ाबिला नौजवाननि खे जेको मारियो वञे थो ऐं पोइ उनखे जेको आहे पुलिस मुक़ाबिलो ॾेखारियो वञे थो। पुलिस मुक़ाबिला जॾहिं बि पूरा थिया आहिनि त उन में कॾहिं बि को पुलिस ऑफिसर न मरियो आहे। हमेशह जेको आहे जेको नौजवान जेके मारियो वेंदो आहे उहो ई ॾेखारींदा त पुलिस मुक़ाबिलो थियो, जेको हिकिड़ो पढ़ियल लिखियल ऐं जेको मतिलबु ॿुधाइनि था त 2-3 ज़मीन आहे उन वटि, त मूंखे ॿुधाए उहो माण्हू क्रिमिनल कीअं थो थी सघे। ऐं पुलिस खे इहे पावर्स कंहिं ॾिना आहिनि त तव्हां जेको आहे रोड ते बीही करे पंहिंजी अदालत लॻाए छॾियो ऐं वकील बि तव्हां पाण थियो, जज बि पाण थियो, तव्हां जलाद बि पाण थियो ऐं पाण बीही करे जेको आहे रोडनि ते माण्हुनि खे मारे छॾियो। कंहिं हिननि खे पुलिस खे इहे अख़्तियारात ॾिना आहिनि? त असांजूं कोर्टूं असांखे हिते कमज़ोर थी नज़र अचनि बिल्कुलु बि। ऐं असांजा वकील जेके ॿाहिरि आहिनि उहे मुख़्तलिफ़ इशूज़ ते एतिजाज कनि था ऐं सिंध जे काफ़ी उन्हनि ते एतिजाज कनि था। जेके पुलिस कूड़ा मुक़ाबिला ॾेखारे थी उन्हनि ते को अहिड़ो असांखे एतिजाज या उन्हनि वकीलनि जे तरफ़ खां को अहिड़ो असांखे उन्हनि जो को न बयानु, न को अहिड़ो उन्हनि जो एतिजाज नज़र आयो आहे। छो जो हीउ हिकु सभ खां वॾो सवाल अदालतुनि जे लाइ बि आहे, अदालतुनि में वेठल जजनि जे लाइ बि आहे। जजनि जी जेका ख़ामोशी आहे, हुकुमराननि जी जेका बेबसी असांखे नज़र थी अचे इन्हनि केसनि में जॾहिं कूड़ा मुक़ाबिला ॾेखारिया वञनि था ऐं उन में उतां जे ज़िले जो SSP मुलविस आहे। छो जो जिथे बि को बि कूड़ो मुक़ाबिलो थिए थो ज़रूरु पंहिंजे ऑफिसर्स खे इंफॉर्म कंदा हूंदा, बग़ैर उनजे इंफॉर्म जे को बि कूड़ो मुक़ाबिलो नथो कयो वञे। उनखे इंफॉर्म करे ई इहे कूड़ा मुक़ाबिला कया वञनि था। जॾहिं कार्रवाई नथी थिए, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेठि खां वठी मथे ताईं सभु अमलदार गॾु हुजनि था, हमसलाह हुजनि था, तंहिंजे करे हिन वक़्तु ई पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। अञा ताईं जॾहिं वारसनि जो बिल्कुलु जेके वारसनि जा एहतिजाज जारी आहिनि, मूंखे ॿुधायो त अहिड़ा कई ज़िले में SSPs रहिया आहिनि जे कूड़ा मुक़ाबिला ॾेखारिया आहिनि। पोइ SSPs खे त अॼु ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ त कार्रवाई न थी आहे। हिकिड़ो जेको केस थियो हुयो मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर जो, उनजी जेको आहे उनजे FIR थी हुयूं। बाक़ी जेके कूड़ा मुक़ाबिला पुलिस में कया था वञनि, जेके नौजवाननि खे मारियो थो वञे बेगुनाह, त इन्हनि खां कोई पुछण वारो ई न आहे त तव्हां जेको आहे मामलो जॾहिं पुलिस जी गिची में पइजी थो वञे त ताज़ो जेको आहे शिकारपुर में उहो बि सुभान साहब तॾहिं थो पुलिस जी गिची में पए जॾहिं सोशल मीडिया ते हाईलाइट थिए थो ऐं इन लाइ पूरी सिंध जेको आहे एहतिजाज करे थी ऐं उन लाइ तहरीकां हिकु हलनि थियूं, तॾहिं वञी करे त थोरी घणी उनखे इंसाफ़ जी उमेद नज़र अचे थी, इंसाफ़ मिले थो। न त इंसाफ़ कंहिंखां घुरूं जॾहिं कानून इदारा पंहिंजी पाण अदालत लॻाए वेठा हुजनि त इंसाफ़ जी असां कंहिंखां उमेद रखूं? ऐं असां उन्हनि इदारनि में केरु एतमाद कंदो जिथे चवंदा असां जानो माल जी हिफ़ाज़त कंदा, असांखे तहफ़ुज़ ॾींदा, असांखे इंसाफ़ ॾींदा?
इंसाफ़ कंदड़ ई कातिल हुजनि त पोइ माण्हू ग़रीब केॾां ठीक है मैडम तव्हां सां गॾु। अच्छा निज़ाम साहब तव्हां ॾींदुसि मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि हुनजे जेका वारिस आहिनि उहे अदालती जांच जो मुतालबो कनि पिया इहो बि ॿुधाइजो ऐं सां गॾोगॾु इहो ॿुधायो त हीउ जेको वाक़ियो आहे आख़िर छो इनखे जेको आहे मुबैना मुक़ाबले में मारियो आहे मामिलो आहे छा? जी बिल्कुल दादू शहर में ही 6 ॾींहं अॻु में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें मुबैना पुलिस मुक़ाबले में नादिर ख़ान जमाली खे गोलियूं हयूं वयूं जेको अस्पताल नियो पियो वियो त उनखे ज़ख़्मनि जा ताब न सही DHQ अस्पताल में फ़ौत थी वियो। उन खां पोइ वारसनि उनखे जुड़तू मुक़ाबिलो करार ॾेई अदालती जांच जो मुतालबो कयो आहे। ही वाक़ियो असल में ईअं थियो त दादूअ में इन वाक़िए खां 2 ॾींहं अॻु में पुलिस ते हमिलो थियो हो जंहिंमें हिकु ASI शमसदीन कुरैशी ऐं हिकु सिपाही शफ़ीक लुंड ज़ख़्मी थिया हुआ। उन्हनि जेको आहे इल्ज़ाम लॻायो हो त संदन ते जेको आहे नादिर जमाली ऐं उनजे ॿियनि हथियारबंदनि हमिलो कयो आहे ऐं अहिड़ा बयान बि सोशल मीडिया ते ऐं मीडिया ते उन्हनि ॾिना हुया ज़ख़्मी जेके आहिनि पुलिस एहलकारनि। उन खां पोइ पुलिस छापा हयां 5 माण्हू गिरफ़्तार थिया पर उन खां पोइ 2 ॾींहं ते ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें SSP दादू अमीर सऊद मंगसी इहा दावा कई मीडिया खे त पुलिस मुक़ाबले में नादिर ख़ान जमाली जेको आहे उहो शदीद ज़ख़्मी थियो ऐं ज़ख़्मी हालत में हथायो पुलिस मुक़ाबिलो थियो आहे B सेक्शन थाणे जे हद में शेख दड़ो रोड ते जिते उन खां कलेक्शन कोफ हथाई आहे ऐं पाण शदीद ज़ख़्मी आहे जेको बाद में फ़ौत थी वियो आहे। पर पुलिस जे इन दावा खे वारसनि फौरी तौर रद्द करे छॾियो आहे ऐं उनखे जुड़तू मुक़ाबिलो करार ॾिनो आहे। पुलिस जी इहा दावा हुई। छा ॿुधायो था निज़ाम साहब वाक़ई जेको पुलिस ते हमिलो थियो उन में को ही मुलविस हुयो छा आहे छा मामिलो? पुलिस जी इहा दावा हुई त नादिर ख़ान जमाली पुलिस ते हमले करण में मुलविस आहे ऐं पुलिस जेको ज़ख़्मी थी ही ASI ऐं शफ़ीक लुंड सिपाही त उन्हनि बि इहे बयान ॾिना हुआ। उन खां पोइ SSP दादू इहा दावा कई हुई त असांखे 2 ई माण्हुनि जे हुजण जो इतलाह मिलियो उते पुलिस पहुती इरिगेशन कॉलोनीअ में त उते इहो मुक़ाबिलो थी पियो जंहिंमें नादिर जमाली जेको आहे फरार थी वियो ऐं 5 माण्हू असां गिरफ़्तार करे वरिता ऐं मुक़ाबले में ASI ऐं सिपाही ज़ख़्मी थियो। पुलिस जी इहा दावा शुरू वारे ॾींहुं रही। उन खां पोइ 24 कलाकनि खां पोइ इहो नादिर ख़ान जमाली जे शदीद ज़ख़्मी थियण जो वाक़ियो पेश आयो ऐं पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए उनखे मारियो। उन खां पोइ वारसनि उनखे रद्द करे छॾियो आहे ऐं जुडिशियल इंक्वायरी जा मुतालबा कया आहिनि। इन वाक़िए खां पोइ जमाली बिरादरी जो सरदार आहे दातल ख़ान जमाली उन तॾहिं ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहो जेको आहे ज़्यादती थी आहे नादिर ख़ान जमाली सां ऐं पुलिस उनखे पकड़े उन खां पोइ मारियो आहे। ऐं सरदार रफ़ीक अहमद जमाली MNA दादू आहे ऐं पीपल्स पार्टी सिंध जो जॉइंट सेक्रेटरी आहे DP उनजी बि इहा दावा आहे त हुन घरू वज़ीर सां ॻाल्हायो आहे ज़िया लंजार सां त हीउ जेको आहे मामिलो आहे ज़्यादती थी आहे नादिर जमाली जे वारसनि सां उन्हनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं तहक़ीक़ात कराई वञे। जंहिंखां पोइ होम मिनिस्टर जे हुकुम ते हैदराबाद जे SSP अदील चांडियो खे मुक़ररु कयो वियो जांच लाइ जंहिं जांच शुरू करे छॾी आहे। दादू पहुतो आहे वाक़िए जो मुआइनो कयो आहे ऐं बयान वठणु शुरू कया आहिनि पर वारसनि पुलिस जे जांच ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी आहे त पुलिस मुलविस आहे पुलिस कातिल आहे त पुलिस ते असांखे एतबार न आहे या जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। उन खां पोइ रफ़ीक अहमद जमाली अॼु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿीहर मूं होम मिनिस्टर सां राब्तो कयो आहे जंहिं जुडिशियल इंक्वायरी जा हुकुम ॾेई छॾिया आहिनि ऐं अॼु कंहिं बि वक़्तु इहो नोटिफिकेशन जारी थींदो त हिन वाक़िए जी जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। रफ़ीक अहमद जमाली जो इहो चवणु हो त इंसाफ़ थियणु खपे ऐं एॾो वॾो गुनाह न कयो नादिर ख़ान जमाली जंहिंखे एतिरी वॾी सज़ा ॾिनी वई आहे ऐं हीअ अदालत खां मथां क़तल आहे। ऐं रफ़ीक अहमद जमाली जो चवणु हो त वारिस जीअं चाहींदा जेको मुतालबो कंदा जहिड़ी तरह इंक्वायरी चाहींदा असां उन्हनि सां गॾु आहियूं। हिन वक़्तु धरणो हयो वियो आहे वॾे तइदाद में वारसनि सियासी समाजी तंज़ीमुनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अलामा आहे काज़ी लाइब्रेरी खां प्रेस क्लब ताईं वॾे तइदाद में माण्हू हुया जंहिंमें जमाली बिरादरी खां अलावा
मुख़्तलिफ़ बिरादरियूं सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाण बि उन में शामिल हुया। जेके SP चौक ते धरणो हयो वियो, पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई त कातिल कातिल, पुलिस कातिल ऐं जुडिशल जेका अदालत खां मथां क़तल नामंज़ूर जा नारा हया विया। उन खां पोइ प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। ही 2 कलाक धरणो जारी रहियो आहे। उन मौक़े ते उमेर खान जमाली, ख़ादिम हुसैन जमाली, बाबर खान जमाली ऐं आशिक़ हुसैन ज़ोर, रोज़ीना जतोई ऐं वकील फज़ल हुसैन जमाली ठीकु आहे। ऐं पीर हनी वकील ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो आहे त इंसाफ़ कयो वञे वारनि ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी। जेको आहे निज़ाम शेख साहब तव्हां पंहिंजी क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। शाइस्ता बलोच साहिबा तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजी क़ीमती लाला कादिर भुट्टो साहब तव्हांजी महिरबानी, ऐं अमर शर साहब तव्हांजी महिरबानी, मीर हसन शर साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे साथी जी गुफ़्तगू ॿुधी। हिकु तरफ़ सिंध में औरतुनि खे नाहक क़तल कयो पियो वञे, उनजा जेके मुख्य जवाबदार आहिनि उहो पुलिस गिरफ़्तार न पई करे सघे। ॿिए तरफ़ नाहक जेको आहे कूड़नि मुक़ाबलनि में, मुबैना मुक़ाबलनि में माण्हुनि खे पुलिस तरफ़ां जेको क़तल करण वारो सिलसिलो आहे उहो रुकिजी न सघियो आहे। ऐं नाहक माण्हुनि खे क़तल, कूड़ा मुक़ाबला पुलिस जे जेको आहे कारकर्दगी ते केतिरा ई सवाल उथारनि। तंहिं करे सरकार खे ऐं सिंध पुलिस खे ख़ासि कर अहिड़नि कूड़नि मुक़ाबलनि जे कंदड़ ऑफिसर आहिनि उन ख़िलाफ़ु कार्रवाई करणु घुरिजे, जीअं जेका माण्हुनि में पुलिस ख़िलाफ़ु जेका नफ़रत आहे उहा घटिजी सघे। अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामला तेसीं ताईं अला भाई।